प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। तोरा क्रिसमस ते लुणक। मसीह बोर्डिंग स्कूल में हर को मोकलन ते वञण लाइ तैयार थी रहियो हो। तोरा खे पंहिंजी क्रिसमस जी मोकलन जो इंतजार हो। संदसि वालिद खेसि वठण आया। घर वञण लाइ गाॾी जो रस्तो डिघो हो। तोरा केतिरनि ई शयुनि बाबति सोचियो। बाबा, छा राशिदा वरी मूंखे सुञाणे सघंदी? हसन जो हाल कहिड़ो आहे? तोरा पंहिंजे भेण भाउरनि ॿिली ऐं बकरियुनि जे बारे में ख़ुशि हुई त हू उन्हनि खे ॾिसंदी। जॾहिं हू पंहिंजे ॻोठ पहुता त उन्हनि दरियनि में मेणबतियूं ॿरंदे ॾिठियूं। ॿाहिरि आसे पासे जुगनू उॾा में रहिया हुआ ऐं जेके छोकिरियूं खूह में पाणी कढी रहियूं हुयूं उन्हनि पुकारियो, हेलो तोरा, असांखे ख़ुशी आहे तूं वापसि आई आहीं। तो कीअं आहीं? छा तूं असांखे पंहिंजी स्कूल बाबति ॿुधाईंदे? हाँ, ॿुधाईंदसि, पर सुभाणे। पहिरियां ई घणी देर थी चुकी आहे। मूंसां मिलण अचिजो। हुन जी माउ हुन जो पसंदीदा खाधो तयारु कयो। हुन वटि ॿुधाइण लाइ घणो कुझु हो। तोरा काफ़ी वक़्त खां उते हुई, पर सभु कुझु ईअं जो ईअं ई हो। पर हिकु शइ अहिड़ी हुई जेका अलॻि लॻी रही हुई। हू उन वक़्त खे यादि करे रही हुई जॾहिं हू पंहिंजी चटाई ते लेटी सुम्ही वेंदी हुई। ही क्रिसमस जो मौक़ो हो। ॻोठ में को बि अहिड़ो न हो जेको जश्न मल्हाए हा। तोरा सिर्फ़ अकेली हुई जेका यीशु सां प्यार कंदी हुई। हू जश्न मल्हाइण चाहींदी हुई, पर हुनखे ख़बर न हुई त कीअं। मूं वटि हिकु तरकीब आहे। सुभाणे मां सुबुह जो जल्दी उथंदसि ऐं पंहिंजी बाइबल पढ़ंदसि। ऐं पोइ हुन ईअं ई कयो। हू घर खां ॿाहिरि निकिती ऐं जबल ते चढ़ी वई। हू अकेली उते वेही रही ऐं मरियम, यूसुफ ऐं बालिक यीशु बाबति पढ़ण लॻी। यीशु आयो, पर हुन जे पंहिंजनि माण्हुनि खेसि क़बूल न कयो। पोइ खुदावन यीशु खे बैतलहम मां ॿाहिरि कढे दरवाज़ा बंदि कया विया ऐं अॼु दिलियुनि जा दरवाज़ा बंदि आहिनि। जॾहिं तोरा 10 साल जी हुई त हुन यीशु खे पंहिंजी ज़िंदगी में अचण जी दावत ॾिनी ऐं हुन ते यकीन कयो त इहो ई हुन जो मालिक आहे ऐं बचाईंदड़ आहे। तोरा, मां तोखे ॻोल्ही रहियो हुयसि। तूं छा पढ़ी रही आहीं? जेकॾहिं हू पंहिंजे भाउ खे बाइबल जी कहाणी ॿुधाईंदी त छा हू सभिनी खे चई न ॾींदो? जेकॾहिं ईअं थियो त हुन लाइ तमामु ख़राब नतीजा निकिरी सघनि था। पर पोइ बि हुन ईअं ई कयो ऐं ॿुधाए छॾियो। सॼे दुनिया में क्रिसमस जे मौके ते घंटियूं वॼी रहियूं हुयूं ऐं उन वक़्तु हिकु नंढे छोकिरे पहिरियों भेरो यीशु जे बारे में हिकु कहाणी ॿुधी। क्रिसमस जो ॾींहुं तमामु ख़ूबसूरती सां शुरू थियो, पर ॾींहं जे आख़िरी वक़्त में लुणक निकिरी आया। छो? मां तव्हांखे ईंदड़ ड्रामे में ॿुधाईंदसि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।